सुपरी रुआता न रहन आऊं जलींदी केतरो आयल सामुंडन पगा छोड़ी जन विधा बेड़ा बार में हाने हूं गुजारिश कंदस कामरेड नसीब के अचे ही पंहिंजी तकरीर पेश करे। सुर्ख सलाम वंदड़ बाह छमर जी छाया सब कुछ माया मेहंदी नार हथन में हुरखुर मेहंदी नार हथन में हुरखुर मन जा भाव अचन में आया सब कुछ माया उलहड़ नार पत्थर ते वेही उलहड़ नार पत्थर ते वेही जलदारा में पैर पुसाया सब कुछ माया शीशा ख्वाब पत्थर जे पाड़े शीशा ख्वाब पत्थर जे पाड़े विख विख छिक्या ऐ घबराया सब कुछ माया चंद्र कुराड़ अयाज बिटाई चंद्र कुराड़ अयाज बिटाई मुहन सारे पांद पुसाया सब कुछ माया मूरत संग तराश न पंजो मूरत संग तराश न पंजो तीशा ऐछे नूब पराया सब कुछ माया। आओ कामरे नसीब अली क्लास अटो सपनी जिया उन्वान कुतुब मीनार सहन करे इसते इतिहास हुआ साथियों हिंदुस्तान जो आजाद हुक्मरान कुतुबुद्दीन ऐबक असल में सुल्तान मोहम्मद गोरी जो गुलाम हो मोहम्मद गोरी संदस हिम्मत ऐं सूर्याई दिसी खेस लश्कर जो सिपह सालार मुकर्रर कयो सन 1192 ईस्वी में बगावत करे मेरठ बुलंद शहर ते कब्जो करे वरतो जिते अलग लश्कर कायम करे पंहिंजी ताकत ऐं सरहद में इजाफो करण लॻो जॾहिं सुल्तान मोहम्मद गोरी सन 1206 ईस्वी में वफ़ात कई त हिन हिंदुस्तान जो तख्त दिल्ली पिण पटाए करे वरितो अहिड़ी रीति हिकु गुलाम हिंदुस्तान जो हुक्मरान बणिजी वियो कुतुबुद्दीन ऐबक चौगानिया ने घोड़े ते चढ़ी नेज़े सां निशानीबाज़ी करण वारी रांदि खेॾण जो शौक़ मिलियो जेकर सन 1214 ईस्वी वारे साल लाहौर में चौगानिया ने घोड़े तां किरी सख्त जख्मी थी पियो ऐं उन अलालत में वफ़ात कयई खेस लाहौर में दफनायो कुतुबुद्दीन ऐबक जेतोणीक पाण ज़रख़रीद गुलाम हो तंहिं हूंदे तख्त नशीन थियण खां पोइ हिन हिकु भेरे 50,000 गुलामनि खे गंगा नदी जे किनारे ते बीहारे संदन इज्तिमाई क़त्लेआम करायो ख़ासि जॾहिं हिन क़त्लेआम जो सबबु पुछो वियो त चयाईं गुलाम समाज लाइ वबाल आहे। कुतुबुद्दीन जी वफ़ात खां पोइ सुल्तान अल्ततमिश 1236 ईस्वी में हिंदुस्तान जे तख्त ते वेठो इन कुतुबुद्दीन ऐबक जी याद में मस्जिद कुअतल सलाम सां गॾु कुतुब मीनार तमीर करायो उहो मीनार दिल्ली खां 10 मील ॿाहिरि उन मैदान ते तमीर कयो वियो हो जंहिं मैदान ते कुतुबुद्दीन ऐबक जंग करे दिल्ली फतह कयो हिंदुस्तान जी तारीख़ सां बीठल ही मीनार जी बुनियाद वारी गोलाई 48 फुट ऐं ऊंचाई 238 फुट आहे उन जी तमीर में ॾाढ़ो पत्थर ऐं संगमरमर इस्तेमाल थियल आहे मीनार जे अंदरे पासे कुरान शरीफ की आयतूं कूफी खत में लिखियल आहिनि आखिर में अलिया का जे सागे बैठ यूं बटे सिखने तो सन में जूनो सिज लही वियो सन में जूनो सिज लही वियो अञा त कंहिं बि न दीप जलाया सब कुछ माया दात दुखी जो ॾियण न कोई मार्ग खे कवीजे काया सुपरी सारा सांग जाया सब कुछ माया सब कुछ माया सब कुछ